अस्सलाम वालेकुम साथियों, आऊं नसरुल्लाह गडानी। घोटकी पुलिस जेका है वाइट एलिफेंट जैके अच्छो हाथी चई सघूं था, अच्छो हाथी बणिजी वई आहे घोटकी पुलिस। ज़ुल्म, ज़्यादतियूं, बरबरियत, भत्तेखोरी, मंशियात, अडन जी सरपरस्ती, माण्हुनि खे अगवा करण, माण्हुनि खे खून जे केसनि तां ज़ोरे हथ खणाइण, फरियादनि खे गिरफ़्तार करण ज़ुल्म आहे, कहर आहे। हिकिड़ो लोगो होम मिनिस्टर अची विहारियो अथनि, लोगो हिकिड़ो टके जो होम मिनिस्टर विहारियो अथनि, होम मिनिस्टर सिंध ब्रिगेडियर रिटायर हारिस निवाज़। टके जो हिकिड़ो लोगो विहारियो अथनि, जंहिं छा कयो आहे, जेको सिंध गवर्नमेंट सॼी उहो हलाए थो पियो, मनपसंद लोगा लोगा ऑफिसर मुक़रर कया आहिनि। ज़ुल्म आहे यार, हर माण्हू सां ज़ुल्म आहे। रेवेन्यू में ॾिसो ज़ुल्म आहे। हाणे यूरिया ॾिसो, यूरिया जो सोना यूरिया जो रेट आहे 3410 रुपया। वो हिकिड़ो लोगो वेठो आहे एडीसी 1 लियाकत कलोड़ो, 4600 रुपयनि ते माण्हुनि खे 5 बोरियूं 4 बोरियूं लिखी ॾेई थो। अड़े लियाकत कलोड़ा तुंहिंजे पीउ जी जागीर आहे। एसपी ॾिसो, वो मिसकीननि खे जेके फरियादी आहिनि, जंहिंजा पीउ भाइर क़तल थियल आहिनि, उन्हनि खे पुलिस मीरपुर पुलिस सां गिरफ़्तार कराए कचे में खणी गन पॉइंट ते फ़ैसिला कराए थो। ॾाढा मुड़ुस जेके जवाबदार आहिनि उन्हनि खां दलालियूं वठी कार आहे, ज़ुल्म आहे। ही निगरान हुकूमत आहे, मुल्क जे मालिकनि जी हुकूमत आहे। का इंसानियत जो क़दुरु ई न आहे। थुक आहे अहिड़नि हुक्मराननि ते। ही शेख बिरादरी जा ॻोठाणा कुझु आया आहिनि, हिननि सां को अलाए पुलिस ज्यादती कई आहे, अलाए चांडिया बिरादरी जे माण्हुनि ज्यादती कई आहे। अचो हिननि सां हाल अहवाल कयूं था, पोइ वरी इन ते पाण रोशनी बि ज़रूरु विझूं था। बस वाह, हथ हेठि कयो। केरु ॻाल्हाईंदो आहे? छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो आमिर अली नालो आहे। किथे वेठा आहियो? मां पांदी खान शेख ॻोठ वेठो आहियां, लॻ कोरीखो। जी जी साईं। असां छा मसलो आहे बा? साईं मसलो इहो आहे त असां सां चांडियनि मसलो कयो आहे पैसनि जे बारे में। असां उन्हनि खां 4-5 महीना अॻु में को पैसा खयासीं 3 लख रुपया। त उन्हनि वरी असां ते जेको आहे त माना पैसनि जो व्याज असां उनखे सारियूं जीअं असांजूं लथियूं, असां उनखे 120 मण सारी ॾेई चुका आहियूं। उन टाइम सारी हले पे 4700 मण। जी जी। घणनि जूं सारियूं तव्हां ॾेई चुका हो? असां सारी ॾेई चुका आहियूं 5,60,000 जी। 5,60,000 जी। जी जी। 3 लख हुननि जा हुया। जी जी। 6 महीननि में माना डबल खां बि वधीक। डबल खां सही। ठीकु, पोइ तव्हां पैसा ॾेई छॾिया? पोइ पैसा ॾेई छॾिया। उन्हनि इहा ॻाल्हि कई त बाबा हाणे पैसा माना क्लियर आहिनि। क्लियर असांजे विच में आए कोन। जी। हिकिड़ो महीनो ॾेढ तरसी वरी असांजे आया त बाबा असांजा 4 लख रुपया तव्हां ॿिया बीहनि था। छा जा आहिनि 4 लख ॿिया? साईं असां चयोसीं बाबा हे तव्हां खणी आओ सारियूं वग़ैरह हर शइ। असां वटि ज़ुल्म था, असां छो था कयो एतिरो? असां ग़रीब ऐं मिसकीन हो, जेको असां कंहिं मजबूरी तहत तव्हां पैसा खया। असां हिकिड़ो मण बि पंहिंजे घर न रखियो। हालांकि देरे जे मथां खड़ा पाणू खे ख़बर हुई, हिकिड़ो मण बि घर कोन्हनि खणी आई। असां सां ज़ुल्म कयो। वरी कुझु अर्सो रखी करे असांखे धमकियूं ॾेई आहे। अच्छा। त घर में गारियूं ॾियणु, असांजे ॿार निकिरंदा उनखे ॿारनि गारियूं ॾियणु, धमकियूं ॾियणु, फलाणा माण्हू किथे आहिनि, टीरा किथे आहिनि, असां त विढ़ंदासीं, असां हीअं कंदासीं, असां हीअं कंदासीं। त असां ग़रीब आहियूं। असां वञूं था पुलिस हेॾे होॾे त कोई एक्शन नथी खणे पुलिस। हाणे छा थियो आहे? छाजे लाइ आया हुआ? हाणे इहो मसलो असांजे घर में विड़ी आहे न। कुझु 10 तारीख़ ते असां पहिरियों कोर्ट में हिननि पेटिशन ख़िलाफ़ कई आहे, दाख़िल कई आहे हिन तरफ़ां। उते लिखी ॾेई आहिनि मिरपुर में बि, त असां इन्हनि ते कोई बि एक्शन न खणंदासीं। न कानून पैसा असां वसूल करे छॾिया आहिनि, असांजो को जहिड़ो हिननि सां कोन्हे, कोई बि कोन्हे। पोइ छा कयूं? पोइ साईं असांजे वियासीं हलिया होॾे हाज़िरी ते मिरपुर पहिरियां वियासीं। उन्हनि चयो हिते जज कोन्हे, छुटी ते वियल आहे, तव्हांखे वञिणो पवंदो ॾेरकी में। वरी असांजो त पाण में भउ हुयो, बाबा असां था विढ़नि मथां कंहिं हिकिड़े माण्हू सां ॿिए खे असां नुक़सानु करनि असांजो। जी। सो असांखे वरी घर वेठे उन ॾींहं ते धमकी ॾेई आहे। उन शाम जो असां वञूं पिया, असां न पिया छॾनि वञण बि। जी। मां सां बि विढ़िया। वरी मूंखे चंबा वग़ैरह हयो, मुंहिंजी गाॾी चाबी कढियो, मुंहिंजो हे मामू खड़ो हुयो, इनके हथ में जो का। हाणे छा थियो आहे बाबा? हाणे वारो मसलो ॿुधाए। तूं त 6 महीननि जा दास्तान अची खोलिया थी, हाणे छा कयो अथनि? हाणे असांजे घर खे नुक़सानु करिया न, वॾे सां वड़िया। मुंहिंजे भाउ जी बांह में धक हयो तो, मुंहिंजी नड़ी मेवशा भाणे जी उनजी बांह भञी आहे न, घर में महक आया न, असांजी ज्यादती करिया मुंहिंजे वॾे सां बढ़िया न, ऐं पैसा बि घरों कढी आहे न, असांजे घर जो नुक़सानु करिया। सही। हाणे अॻे नी जेको हमलो थियो हो, तव्हां मूंखे वीडियो बि मोकिलिया हुया, जेको मेह खे ज़बरदस्ती फुर कयो वधाइनि, वञनि था, हथियार हथ में अथनि, डंडा हथ में अथनि। उते कहिड़ा जवाबदार हुए? कहिड़ा हुया? साईं उन्हनि मां हिकिड़ो सॼा पाण 5 भाइर हुया, 2-3 सौट बि हुन, ख़ालिद चांडियो, रुस्तुम चांडियो, सफदर चांडियो, अख्तर चांडियो। काथों जा आहिनि ये साईं सैदपुर अॾे जा आहिनि। सैदपुर अॾे जा आहिनि। तव्हां खां पैसा बि वसूल करे विया, पोइ बि तव्हां ते 10 ॼणा थी हमलो करे ज़ोरे में। जेका वीडियो तव्हां मूंखे मोकिली हुई उन ॾींहुं, तव्हां मूंखे नाला ई कोन ॾेई सघियो त
फुर करण वारो केरु आहे, घर कंहिंजे में आहे, त मां छा वीडियो हलायां बा? असां पंहिंजे हाउस गवाए वेठा हुआसीं, असांजे घर जो नुक़सान थियो, असांखे कंहिं छा कयो अथनि दादा, छा कयो अथनि? घेरो कयूं वेठा ॿाहिरों। अच्छा, पोइ? हा बस पोइ काॾे निकिरण न ॾिन। पोइ बस विड़ी आहे बस। छा करे विया बा? मेक आया, ज़ैफ़नि खे धक मारियूं, हे सभु कोर्ट हुया। हा, पोइ इन जे करे पोइ के आयासीं त असां। हाणे नंढड़ी महवेश जी बांह भगल आहे? जी साईं जी, मुंहिंजी नंढी भाणेजी जी बांह भॼन, मुंहिंजे भाउ खे धकियो अथऊं, रुस्तू जान तुंहिंजे बाबा खे बि धकयो अथनि? बाबा निज़ाम के हाणे त कुटी में लठी वणी। पोइ हाणे छा मसलो आहे, हाणे छा आहे? साईं असां इंसाफ़ कयो वञे, हाणे असां पटी जा पुलिस जे तरफ़ां एक्शन खणंदा, पुलिस काई बि न एफआईआर कटे थी ऐं असांजी का। त एसएचओ सां मिलिया आहियो, पुलिस सां मिलिया आहियो? जी साईं जी, असां मिली आया आहियूं। इहो मंज़ूर चांडे सां मिलिया आहियो तव्हां? जी साईं जी, असां मिलिया आहियूं मंज़ूर चांडे सां बि। उन्हनि सिर्फ़ु असांखे हा करे बस मोटा छॾिया, सुभाणे उहो चांडिया आहिनि, एसएचओ बि चांडियो आहिनि? जी साईं, उहो बि चांडियो आहे। अच्छा, हा, उहे पाण में मिलबस पुलिस। जी अबा 10 तारीख़ जो सर मसलो थियल आहे, पुलिस ॾे आयासीं असां 10 तारीख़ ते, लेकिन अॼु 13 तारीख़ थी वई आहे, को रिएक्शन न खयो या को असांजे तव्हांखे इहा ख़बर आहे जो इहे तव्हां ते जेको हमलो थियो पहिरियों एसएचओ सां सेटिंग कई वई आहे? पहिरियों एसएचओ सां ॻाल्हायो वियो आहे जो असां तुंहिंजा पंहिंजा माइट आहियूं, असां फिलाणे जे घर ते हमलो करण वञूं था, तव्हांजी पुलिस असां ॾे न अचे, सॼो ॾींहुं पुलिस न आहिनि तव्हांजे मदद में? 13 तारीख़ तव्हां फोनूं तव्हां पुलिस खे फोनूं कंदा रहिया आहिनि, पुलिस छो न आई? एतिरो अंदाज़ो तव्हां नथा कयो? जी अबा हथियार जड़ी वेठा, डंडा सोटा अब पुलिस जी जॾहिं उन्हनि खे सपोर्ट हूंदी चवनि पिया तव्हांजो असां जेको आहे पुलिस बि कुझु न कंदी, तव्हांजो काॾो कंदी पुलिस सां सेटिंग आहे। हाणे छा कजे, हाणे हिते थाणे ते हाणे ब्रोकर बि उहे चांडिया आहिनि, सभिनी जी ॻाल्हि नथो कयां, चंद दलाल हिते चांडिया आहिनि एसएचओ जे करे, मंज़ूर चांडे जे करे। तव्हां ते बि हमलो चांडिया करनि था, पुलिस तव्हांजी फेवर नथी करे, तव्हांजो घेरो नथी तोड़े, तव्हांजा जेके फुर थियल में आहे उहा रिकवर नथी कराए, जेके तव्हांखे धक लॻल आहिनि, नियाणियुनि खे धक लॻल आहिनि, ॿारनि खे धक लॻल आहिनि, उन्हनि जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार नथी करे, एतिरो त अंदाज़ो कयो न तव्हां निधड़का आहियो, तव्हां बेयारो मददगार आहियो। बिल्कुलु साईं, असांजो कोई बि नथो मदद करे हिन वक़्तु साईं, कोई मदद न कंदो। मां अगारे तव्हांखे गुज़ारिश कई, टके जो हिकिड़ो लोगो होम मिनिस्टर विहारियो वियो आहे, हारस निवाज़ ब्रिगेडियर, उन लूसी ऑफिसर हिते मुक़रर कराया आहिनि, हर शोबे में, रेवेन्यू में, पंहिंजो बिल्डिंग्स में, रोड्स में, पब्लिक हेल्थ में, पुलिसिंग में, हर क़िस्म हर ज़िले में। कहिड़ो मुतालबो आहे अबा तव्हांजो? जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, तव्हां सां इंसाफ़ कयो वञे, तव्हांजी में रिकवर कराई वञे। अबा कोर्ट खां ॾाढो आहे। एसएचओ साहब, एसएचओ मंज़ूर चांडियो साहब भाई मुंहिंजो कोर्ट खां ॾाढो आहे, उनखे पहिरियों सपोर्ट आहे एडिशनल आईजी पीर मोहम्मद शाह जी, जेके सॼी दुनिया चए थी जो हिते पीर मोहम्मद शाह मुक़रर करायो वञे, पीर मोहम्मद शाह जी इनखे सपोर्ट हासिल आहे, सरपरस्त आहे एसएचओ मंज़ूर चांडे जी। उनखां अलावा जेको डीआईजी आहे अब्दुल हमीद खोसा, एसएसपी घोटकी अनवर खेतरान जो ही भाऊ कमाऊ पुट आहे एसएचओ मंज़ूर चांडियो साहब। एसएचओ मंज़ूर चांडियो साहब मूंखां बि ॾाढो आहे, तव्हां मिसकीननि खां बि ॾाढो आहे, सॼे शहर खां ॾाढो आहे। उनखां अलावा मंज़ूर चांडे एसएचओ के चांडियन जे सरदार जी सपोर्ट हासिल आहे। उनखां अलावा मंज़ूर चांडे के ख़ालिद अहमद लुंड जी सपोर्ट हासिल आहे। एसएचओ साहब मूं ते कावड़ न कजां, मां मिसकीन आहियां, तोखे एडिशनल आईजी पीर मोहम्मद शाह जी भी सपोर्ट हासिल है। तू डीआईजी सखर अब्दुल हमीद खोसा एसएसपी घोटकी अनवर खेतरान जो कमाऊ पुटो आई यार मता मुते कावड़ करे पे एसएचओ साहब मुंजी एतरी वित ना है। तू डाढो मुड़स आई, तोखे पांजे सरदार चांडन जे सरदार जी सपोर्ट हासिल है, तोखे खालिद अहमद लुंड जी सपोर्ट हासिल है। मां भी मिस्कीन, ही शेख भी मिस्कीन। एसएसपी घोटकी शर्म का मकाम है तेरे लिए, शर्म का मकाम। डीआईजी सखर हमीद खोसा तेरे लिए डूब मरने का मकाम है। कैसे कैसे अफसरान तुमने तैनात कर दिए हैं जिनके जुल्म ये आपके सामने है, जिनके जुल्म आपके सामने है। पुलिस से बात की जाती है, पुलिस गरीब लोगों को
डकैतों के साथ उनका केस में नाम शामिल कर देती है। किसी के घर से भैंसें डकैती कराई जाती हैं। किसी से क्या जुल्म हो रहा है। एसएसपी घोटकी अनवर खेतरान तुम्हारे लिए और डीआईजी सक्कर अब्दुल हमीद खोसा के लिए डूब मरने का मकाम है। कैसे कैसे एसएचओ आपने तैनात किए हुए हैं। साथियों, इन बेचारों के साथ को ब्याज खोर हैं, चांडियो छाना दलाल सफदर चांडियो खालिद चांडियो सफदर चांडियो व दीगर ने 3 लाख इनको ब्याज पर दिए थे। उन 3 लाख से इन्होंने 6 लाख दे दिए हैं। फिर भी पुलिस से उन्होंने मिली भगत करके इनके घरों पर हमला करके इन सबको यरगमाल बनाया। इनके औरतों, बच्चों को जख्मी किया, मर्दों को जख्मी किया और भैंसें और दूसरा सामान डकैती करके लेके गए पुलिस की वजह से। क्योंकि पुलिस और इन ब्याजखोरों का गठजोड़ था। 2 रुपए लेन देन था। एसएचओ और उन ब्याजखोरों का एक दूसरे का साथ रिश्तेदारी थी। रिश्तेदारियां मनाई जा रही हैं। यहां पर कोई महफूज नहीं। शेम ऑन यू होम मिनिस्टर सिंध, शेम ऑन यू हारिस नवाज ब्रिगेडियर रिटायर, शेम ऑन यू। दोस्तों, हो सके तो ये लाइव वीडियो ज्यादा से ज्यादा शेयर करें ताकि इन मजलूमों के साथ कोई इंसाफ करने वाला हो। अल्लाह आप सबको खुश रखे। बड़ी मेहरबानी।